बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सही बुखारी के अंदर हदीस आए, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइन था त साईं जन फरमायो जेको मुसलमान को वण पोखे थो मेवे जो या पोख पोखे थो त उन ई पोख मां या उन वण मां जेके माण्हू खाइन था या पखी खाइन था या जानवर खाइन था तो वो उन जे लाइ सदक़े में शुमार थिए थो। यानी जेके भी खाइन था, जानवर खाइन था तब उन जे लाइ सदको आहे, पखी खाइन था तब उन जे लाइ सदको आहे। जेकॾहिं माण्हू खाइन, पखी खाइन, जीत खाइन, इहो उन धणी जे लाइ सदको आहे। घणनि माण्हुनि जो ख़्यालु इहो हूंदो आहे त असां पैसनि ते ख़ैर ख़ैरातूं करियूं, मिल्कियत के पंहिंजो ख़ैर ख़ैरातूं करियूं, वॾा ताम करे उहो ख़ैर करियूं, उहो ई सदको आहे, ॿियो को बि कोन्हे। सदको रद्दुल बला, सदको मुसीबतनि खे टारींदो आहे। त सदको इहो बि आहे जेकॾहिं तव्हां को वणु पोखियो था, उन में फल फ्रूट मेवो थिए थो, को खाए थो माण्हू, को ग़रीब खाए थो, को पखी खाए थो, को जानवर खाए थो, तव्हांखे सवाबु मिले थो। मिसाल तौरु जेकॾहिं का पोख पोखियो था, का तव्हां पंहिंजी ज़मीन में पोख पोखियो था, उन में को पखी चुणे थो ऐं या कंहिंजो कमंद आहे या कंहिंजी मकई आहे, जेके गाह हूंदा आहिनि उन में ऐं जानवर चरियो त बि इहो तव्हांजे लाइ सदको आहे। ऐं हाणे माण्हुनि जो ख़्यालु छा आहे, असांजा मुस्लमान जेके आहिनि, मुस्लमाननि जी हैसियत इहा रही आहे जो माण्हुनि जूं दुश्मनियूं पंहिंजूं पाण में हूंदियूं, इंसान जी दुश्मनी पंहिंजी पाण में हूंदी, पर उहे माण्हू वरी दुश्मनियूं जानवरनि मां कढंदा आहिनि, उन जो नतीजो जानवरनि ते कढंदा आहिनि। कीअं? जेकॾहिं कंहिंजे पोख में का मेंहीं वग़ैरह, को ढॻो, को जानवर वञी चरे बिना कंहिं सबब जे, को धणी न हुजे, अचानक वञी पवे, धणी छा कंदो? जेकॾहिं उन जानवर जे मालिक सां उनजी कावड़ हूंदी त उन जानवर जी टंग कपे छॾींदो या हुनखे फायरिंग करे गोलियूं हणंदो। लातइदाद जा सोशल मीडिया ते वायरल वीडियो हलनि पिया त माण्हुनि जे कंहिंजे में पोख में, कंहिंजी ज़मीन में को जानवर अचानक बेख़्यालो दाख़िल थिए थो त माण्हू हुनखे मारियो छॾीनि या गोलियूं हणी छॾीनि या हुनखे टंग टोड़ छॾीनि। मुस्लमानो थोरो सोचो, हुन जानवर खे कहिड़ो अक़ुलु आहे, कहिड़ी सम्झ आहे। जॾहिं तव्हां इंसान पंहिंजी पाण में दुश्मनी नथा निबिरे सघो त पोइ उहे दुश्मनी जानवरनि मां न कढो। त जेकॾहिं तव्हांखे वणु पोखींदा, इहो तव्हांजो सदको थींदो। ऐं कंहिंखे नलको लॻाए ॾिनो पाणी जे लाइ, इहो बि सदको आहे तव्हांजे लाइ। त सदके जा कम इहे इलाही आहिनि। रोड तां कंहिं रस्ते हलंदे कंडो वग़ैरह हटाए छॾिया, इहो बि सदको आहे। ॿिनि विढ़ंदड़नि खे पाण में ठाहे छॾियो, इहो बि सदको आहे। सदके जा लातइदाद क़िस्म आहिनि, त उहे शयूं अदा कयो, उहे शयूं नोट रखो त ख़ाली पैसनि सां सदको न आहे। जेकॾहिं तव्हां एॾियूं सुठियूं शयूं कंदा ऐं वणु पोखींदा, पोख पोखींदा त इहो तव्हांजे सदक़े में शुमार थिए थो, तव्हांखे सवाबु मिलंदो। अल्लाह साईं सभिनी मुस्लमाननि खे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।